रिपोर्ट खेरापुर मीरस ब्यूरो चीफ सैयद हुसैन शाह जिलानी पीर ऑफ रानीपुर में जिलानी हाउस ते MNA पीर सैयद फजल अली शाह जिलानी MPA पीर सैयद अहमद रज़ा शाह उर्फ प्यार अली शाह जिलानी सां संदन भाउ पीर रफ़ीक शाह संदन भाइटे कमर ज़मान शाह जिलानी जे लाॾाणे ते गज़रख़्वानी करण खां पोइ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाणीअ जी खोट सिंध जी अवाम सां ज़्यादती आहे। गॾियल मुफ़ादनि वारे काउंसिल में असांजो केस पियो आहे त पाणीअ जी विर्छ रिकॉर्ड मुताबिक़ न थी रही आहे अटॉर्नी जनरल जी रिपोर्ट में बि चयो वियो आहे त पाणीअ विर्छ जे बारे में लाॻू कानून ठाह जे ख़िलाफ़ वर्ज़ी कई पई वञे। वॾे वज़ीर चयो त हिन वक़्तु सिंध में पाणीअ जो शदीद बहिरान आहे। फसल तयार आहिनि जिन खे पाणी न पियो मिले एसी ताईं जो माण्हुनि खे पीअण जो पाणी न मिली रहियो आहे। कराचीअ में पाणीअ जो वॾो बहिरान पैदा थियण वारो आहे। उमरकोट जे चोटियारियूं रिज़र्वोयर में पाणी नाहे सॼो इलाइक़ो पाणीअ लाइ तड़पंदो। साॻिए वक़्तु वफ़ाक़ वारा चश्मा झेलम लिंक कैनाल तोनसा पंजंद वसाए रहिया आहिनि। उहा सख़्त ज़्यादती आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत आऊं पाणी आबपाशी वारो वज़ीर जाम ख़ान शोरो उन मामले रोज़ानो जी बुनियाद ते आवाज़ उथारे रहिया आहियूं। हिन वक़्तु हालतूं पाणीअ जे मामले ते संगीन आहिनि वफ़ाक़ी हुकूमत आॾो आवाज़ उथारींदा रहंदासीं। दरियाहनि में पाणी जी खोट ज़रूरु आहे पर जेको पाणी मौजूदु आहे उन जी विर्छ बराबरी जी बुनियाद ते करे सिंध वासियुनि खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। अफ़गान पनाहगीरनि जे हवाले सां बचियल सवाल जे जवाब में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त अफ़गान पनाहगीरनि खे सिंध में तरसाइण वारी ख़बर में सदाकत नाहे। कोरोना एतिरी नाहे फैली जेतिरियूं ग़लति ख़बरूं फैलिजी वेंदियूं आहिनि। उन सिलसिले में वफ़ाक़ तरफ़ां ऑफिशियल तौरु कॾहिं बि आगाह नाहे कयो वियो। हिकु ॻाल्हि थी हुई जंहिं ते असां बदामनी पहिरियां जहिड़ी सूरतहाल पैदा न थियण जी यकीन दहानी बाबति ॻाल्हायो हो। सिंध हुकूमत हिकु ज़िम्मेवार हुकूमत आहे। उन सिलसिले में फ़ैसिलो अमन अमान ॿिया मामला ॾिसी पोइ कयो वेंदो। उन मामले ते वफ़ाक़ी हुकूमत सां मुकमल राब्ते में आहियूं। हुन वधीक चयो त सिंध हुकूमत पारां हर तक में तरक़ियाती कम कराया पिया वञनि रानीपुर वारे तक में हिन वक़्तु 1.5 अरब रुपयनि जा तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। ज़िले में